नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ ॻोठ मोहम्मद बख्श लश्काणी दे ककरियारी लॻ ढिलियार मोरी धर्मी कोहली 1 साल अखियुनि जे नूर खां महरूम है। धर्मी कोहली जे वारसनि मीडिया खे ॿुधायो है त असां ग़रीब आहियूं, वसाहर मुख़्तलिफ़ अस्पतालनि में इलाज कराए पर गुरबत सबबि इलाज नथा कराए सघूं। असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि समेत वसवारनि खे अपील करियूं था त असांजी न्याणी जो सरकारी ख़र्च ते इलाज कराए ॾिनो वञे, जीअं हू पंहिंजे अखियुनि जे नूर खां महरूम थियण खां बची वञे ऐं पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघे। यादि रहे त धर्मी कोहली जा माउ पीउ पोड़ा थी पिया आहिनि। उन जे घर में हिकु भाउ आहे जेको पंहिंजे कमाई मां घर जो ख़र्च हलाईंदो आहे। 12 महीना थी विया। हिकिड़ो आया हुआ पर उहो लिखी विया, अञा पहुचे कोन आया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।